नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियासिटी में खबर ॾींदा हलूं त भरियासिटी बार एसोसिएशन पारां सिंध बार जे ईंदड़ इलेक्शन में प्रोगरेसolaइरस पैनल जे मान मां आजियाणे जी तकरीब थी गुज़री है। तकरीब में अॻूणे कानून वारे सूबाई वज़ीर ऐं सिंध बार काउंसिल मेंबर ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे उम्मीदवार ज़ियाउल हसन लंजार ऐं ज़िले नौशरो फेरोज़ सिंध बार काउंसिल जे उम्मीदवार अब्दुल सत्तार, सिंध बार काउंसिल खैरपुर जे उम्मीदवार यासिर, सखर बार काउंसिल जे उम्मीदवार शफ़कत रहीम, भरियासिटी बार एसोसिएशन, मोरो बार एसोसिएशन, नौशरो फेरोज़ ऐं कंडियारो बार जे वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। इन सिलसिले में भरियासिटी बार एसोसिएशन जे सदर अब्दुल करीम पारां आयल महिमान खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया, जॾहिं त अॻूणे कानून वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि चयो आहे त प्रोग्रेस पैनल जे सभिनी उम्मीदवार अक्सरियत सां कामयाबी थींदा ऐं कामयाबी खां पोइ वकील बिरादरी जे लाइ गॾियल जदोजहद ऐं संदन मसइलनि खे हल कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।